तव्हां सूफ़ी तेड़ा, तव्हां मवाली, तव्हां सूफ़ी चरसी, तव्हां क़ौम जे नौजवाननि खे मवाली बणाए छॾियो। अलाए छा जो छा हिन अची लिखणु शुरू कयो। इतफ़ाक़ सां आउं पंहिंजी नौकिरी ते हुउसि, जंहिं महिल मोटी आयुसि त मुंहिंजी नोटिफिकेशन्स ॾिठियूं त पोइ उन जवाबु कॉमेंट्स में लिखणु शुरू कयो। ऐं उनखां मूं पुछियो, मूं चयो तव्हां अॼु ताईं पंहिंजी ज़ाती मिल्कियत केतिरी ग़रीबनि में विराई आहे, विराई अथव का? ऐं ऑनलाइन थियो। हिन जवाबु ॾिनो त इन ॻाल्हि जो मुंहिंजे कॉमेंट सां कहिड़ो वास्तो आहे। मूं चयो तव्हां लिखियो आहे, हाणे मूंखे बि एतिरी इजाज़त ॾियो ऐं एतिरो मूंखे हक़ आहे जो तव्हां लिखियो आहे, तव्हां खां कुझु पुछां। हिकिड़ो सुवालु मुंहिंजो इहो, मूं चयो तव्हां पंहिंजी ज़ाती मिल्कियत मां केतिरो कुझु ग़रीबनि में विरायो आहे। ॿियो मूं पुछियोमांसि, मूं चयो तव्हां जानड़ चंद साईं जे बारे में छा था ॼाणो? तव्हां हुनजी सवाना उमिरी पढ़ी आहे? तव्हांखे बारे में कुझु ख़बर आहे? चुप रहियो। अची वरी बि साॻी बहस में पियो त सूफ़ी नाकारा हूंदा आहिनि, सूफ़ी कुझु कोन कंदा आहिनि, सूफ़ी सां सिंधी समाज खे नुक़सानु थियो आहे। डिघी ॻाल्हि। पोइ हुनखे कुझु बि गुथो चवण जे बजाए, छो त फ़क़ीर जी आवाज़ ई न आहे, बकुल भिटाई साईं जे त हू चवनि तूं मचो वातों वराए। असां हुनखे ॿुधायो, असां चयो तव्हांखे ख़बर आहे त फ़क़ीर जानड़ चंद साईं खे भुटे साहब ऐं सैयद ऐं माज़रत सां भुटे साहब ऐं सदर अयूब, फील्ड मार्शल सदर अयूब ख़ान, ॿिन्हिनि गॾिजी जुदा जुदा वक़्तनि ते ज़रई ज़मीन ॾिनी, 43 एकड़, जेका थिए थी वञी तक़रीबन 150 जरेब। उन ज़मीन जो फ़क़ीर जानड़ चंद साईं छा कयो? मूं चयो उन ज़मीन जो फ़क़ीर जानड़ चंद साईं इहो कयो जो उन ज़मीन खे जेके काहींदड़ हुआ उन्हनि ग़रीब हारियुनि खे उहा साईं लिखी ॾेई छॾी, लिखी ॾेई विरहाए छॾी उहा ज़मीन। हिन दौर में केरु पंहिंजे प्लॉट जा 4 इंच बि कंहिं ॿिए खे छॾण जे लाइ तयारु न आहे। 4 एकड़ त तमामु वॾा थींदा, 43 एकड़ केतिरा वॾा थींदा? तमामु वॾा। ॿियो मूं ॿुधायोमांसि, मूं चयो तव्हांखे इहो ख़बर आहे, तव्हां चओ था त जानड़ चंद छा कयो या सूफ़ी छा कंदा आहिनि? मूं चयो तव्हांखे इहा ॻाल्हि ख़बर आहे त फ़क़ीर जानड़ चंद साईं घाड़ वाह जेको रद्द पियो हो, पूरो ज़िले लाड़काणे जी एराज़ी गैर आबाद हुई घाड़ कैनाल जे फंक्शनल न हुजण जे करे, उन घाड़ कैनाल जे लाइ साईं नज़म में घाड़ कैनाल जी अपील खणी फरियाद थी करे उहो घाड़ कैनाल जो मामिलो नज़म जी सूरत में इन्हनि हाल सां, कहिड़नि हालनि सां, इहे चड़ा, इहे छेरियूं, इहा धोती, इहो तिल्क, इन हाल में वञी ज़ुल्फ़कार अली भुट्टो तॾहिं वज़ीर ख़ारजा हो, रिकॉर्डेड ॻाल्हि आहे, सदर अयूब जो दौर हो, फ़क़ीर जानड़ चंद साईं वञी इहो नज़म पेश कयो भुट्टे साहब खे लाड़काणे लालू रैंक में त ही घाड़ ग़रीब फरियाद करे ॾिसी वाहिर वज़ीर सां हाल करे। इहो नज़म रिसाले में आहे, अख़बारुनि में बि छपियो। इन नज़म खे भुट्टो साहब ॿुधंदो रहियो ऐं ताड़ी ते ताड़ी मिलाईंदो रहियो, जज़्बे सां ॿुधंदो रहियो ऐं जॾहिं ॿुधी पूरो नज़म थियो त अची उथी भाकुर पाए स्टेज ते ई फ़क़ीर जानड़ चंद साईं सां मिलियो ऐं जेके उते जलसो हो या जेका गॾिजाणी हुई उन में आयल माण्हुनि खे चई त तव्हां केतिरी एप्लीकेशन्स, दरख़्वास्तूं
ॾिनियूं आहिनि घाड़ जे लाइ। ही फ़क़ीर हिकिड़ो आयो आहे, हाणे उहे दरख़्वास्तूं तव्हां सभु वञी धोई पियो। पोइ भुट्टे साहिबु घाड़ वास्ते कमु शुरू करायो ऐं पाण ऑन साइट अची बि मौजूदु थी फ़क़ीर जानरचंद साईं खे बि घुराई। ॾिसो वॾो आहे इहो, हिन खे ॿुधायो मूं चयो तव्हां इहा ॻाल्हि ख़बर आहे, इहो हेॾो वॾो सोशल कॉन्ट्रीब्यूशन कंहिं कयो आहे? इहो जानरचंद साईं कयो आहे। समाजी ख़िदमत जी तव्हां ॻाल्हि था कयो, तव्हांखे ख़बर न आहे त ही समाजी ख़िदमत छा आहे। हाणे तव्हांखे ख़बर पई त समाजी ख़िदमत छा आहे। हिते रुकियुसि कोन। पोइ मूं चयो फ़क़ीर जानरचंद साईं उहो माण्हू, उहा हस्ती, उहा सूरत आहे जंहिं न सिर्फ़ु इन साइड ते ख़िदमत कई आहे, इन लाइन सां ख़िदमत कई आहे, इन पासे ख़िदमत कई, हुन पंहिंजो पाण खे विकियो हिकिड़े ॿिए मिसकीन ग़रीब जे कर्ज़ लाहिण लाइ। हिकिड़े ॿिए माण्हू ते कर्ज़ हो 1200 रुपए जो, ऐं उन माण्हू अची फ़क़ीर जानरचंद साईं खे सवाल कयो त साईं मूंखे कंहिं मौलवी साहिबु वज़ाइफ़ ॾिनो पढ़ण जे लाइ, दादा हे वज़ीफ़ो अथई, ही पढ़, ऐं मुश्किल में आहियां, ग़रीब मिसकीन आहियां, मूं ते कर्ज़ आहे 1200 रुपए जो। अॼु 1200 नंढा आहिनि, जंहिं दौर जी ॻाल्हि पिया कयूं तॾहिं 1200 तमामु वॾा हुआ। हीअ 60 जे ॾहाके जी ॻाल्हि आहे। 1200 तॾहिं पंहिंजो पाण खे वारा जे इन बाज़ार में विकियो, पाण खे, पंहिंजो पाण खे हुनखे चई दादा तव्हां असांखे हली उते खपायो, असांखे जेको वठंदो असां हुनजी नौकिरी तां हयात करण लाइ तयारु आहियूं। किसो कोता पोइ फ़क़ीर जानरचंद साईं खे महीने जे लाइ हिकिड़ो पीर साहिबु हो, कुरैशी साहिबु डॉक्टर हो हुते, उन्हनि जा पोयर हींअर बि मौजूदु आहिनि हुते। उन पीर साहिबु जॾहिं ॾिठो त फ़क़ीर खे ही हमरा खपाए पियो, उन सॾु कयोसि, चयसि दादा फ़क़ीर मां इहो बाह में साईं चयो हुनखे त मूंखे बद डोड़ो। पहिरीं साईं चयो त असांखे ॻिची में रसो विझ। हुन चयो न साईं, फ़क़ीर साईं आऊं तव्हांखे ॻिची में रसो नथो विझी सघां। सो पोइ हुन डॉक्टर साहिबु हिन खे चयो, दरवेश खे दवा तुंहिंजा घणा पैसा आहिनि? चई साईं 1200 खपनि। चयो ही मथे जुमे ते अची पंहिंजा 1200 वठी वञ, फ़क़ीर मां टोणो कटि। फ़क़ीर जानरचंद साईं खे पाण वटि रोकियऊं, हिन खे दरवेश खे चयूं तूं हलियो वञे, हलियो वियो। पोइ वरी बगी ते चढ़िया, साईं खे बि विहारियूं, चयूं त हाणे तव्हां ते फ़क़ीर साईं ड्यूटी महीने जी आहे, पर महीने में तव्हांखे 2 ॾियारा 2 जुमा अचो ऐं गाह पलाल करे ॾेई वञो। असांजो जेको माण्हू गाह करे ॾींदो आहे, बाक़ी ॾींहुं तव्हांखे मोकल आहे, हू मोकल ते वियल आहे, इहो तव्हां ते महीने जी ड्यूटी आहे। साईं साईं चयो त साईं पीर साईं आऊं रत हद ताईं ॿधल आहियां, पंहिंजी हयाती तव्हांखे लिखी ॾियण लाइ तयारु आहियां। हुन चयो साईं फ़क़ीर साईं असांखे एतिरो ई, तव्हांखे हीअं अमुर आहे त असांखे हीअं अमुर आहे। सो फ़क़ीर जानरचंद साईं हुन दरवेश जो, हुन मिसकीन माण्हुनि जो कर्ज़ पाण खे हीअं विकिरो करे लाथो। जो चयो अथनि कलाम, विकामी वयासी दिलबर जे दर ते, कंदो कुर्ब पंहिंजो बानी जे घर ते। ॿुधियो तव्हां कलाम? इहो साईं इहो करे पोइ चयो आहे, सिर घुरे सिर ॾे आयो वापारी, मुंहुं निमाणी नसीब थी मोल मोचारी। इहो जेके बि बैत आहिनि, जीअं मूं राति को अर्ज़ु कयो त फ़क़ीर जानरचंद साईं इहे बैत कलाम या अमल करे पोइ चया आहिनि, या जेको ॾिठो अथनि रूहानी या हाल में हू ॾिसी पोइ साईं इहे बैत चया आहिनि। सो वरी हिन माण्हू खे मूं अञा लिखियो, मूं चयो तव्हां कॾहिं पंहिंजे पाण खे विकिणंदा हो के ॿिए जे कर्ज़ लाहिण जे लाइ? पोइ ही हमरा अञा हिन खे मूं ॿुधायो त फ़क़ीर जानरचंद साईं ॿिया केतिरा वाह, ॿिया वाह बि फ़क़ीर जानरचंद साईं मंज़ूर कराए, वरी तव्हां सां वंडी ॾिसो। सो इल्ज़ाम हणणु या तनक़ीद करणु सभिनी खां आसान तरीन कमु आहे। कंहिं ते बि इल्ज़ाम मड़े छॾ या तनक़ीद करणु आसान सवलो कमु आहे साईं, पर पाण खे तकलीफ़ ॾेई
कंहिं ॿिए इंसान जी मदद करणु इहो ॾुखियो कमु आहे। फ़क़ीर जानड़ चंद साईं जी जेके समाजी ख़िदमतूं आहिनि रूहानी त आहिनि। असांखे साईं मार्फत जो मुल्क ॾसियो, असांखे सलूक ॾिना, ज़िंदगी हिते बहितर कीअं गुज़ारिजे ऐं हिन जहान खां अॻियां भलाई असांखे कीअं नसीब थींदी, इहो त असांजी रूहानी त साईं तरबियत कई, पर समाजी तरबियत जेका साईं जी असांखे ॾिसण जे लाइ नसीब थी उहा तमामु वॾी तरबियत आहे साईं। छो त हासिल छा आहे, ॻाल्हि आहे या हिन माण्हू जो बहस बि हो त तसव्वुफ़ मां हासिल छा आहे, ऐं तसव्वुफ़ मां हासिल जो जॾहिं हिनखे ख़बर पई त फ़क़ीर जानड़ चंद साईं जा इहे आहिनि, हुन माण्हू बाक़ाइदा इहो चयो त साईं मूंखे ख़बर न हुई। मूं चयो साईं हाणे अॻिते जे लाइ ईअं कंहिं ते बि हमिलो न कजो, तव्हांखे जे ख़बर न आहे त ख़बर लहो, जे ॻाल्हि पकी हुजे त पोइ तव्हां तस्दीक करे पोइ तव्हां चओ। हाणे वरी वापसि हलूं था, जेके दोस्त हिते मौजूदु आहिनि उन्हनि जे लाइ साईं हाणे गुज़ारिश कंदुसि मुंहिंजूं कचहरियूं खुटड़ियूं कोन्हनि, सो मुंहिंजूं कचहरियूं हलंदियूं रहंदियूं ऐं यादूं जेके आहिनि फ़क़ीर जानड़ चंद सरकार जिन सां वॾियूं नसीब थियूं, मूं ऐबदार थियूं, गुनहगार बंदो आहियां ऐं असांजा इहे भाग आहिनि जो असांखे फ़क़ीर जानड़ चंद साईं जी सोहबत हींअर बि मालिक मौजूदु आहिनि, वेठा आहिनि, असांजे भागनि जो असांखे इहे सोहबतूं नसीब थियूं, इहे कचहरियूं नसीब थियूं। हाणे इहो अॻिपी गॾिजाणी जो सिलसिलो जारी रखंदे गुज़ारिश कंदुसि साईं आशिक़ फुलकोटो, सदर प्रेस क्लब नसीराबाद आहिनि साईं फुलकोटो साहिबु, साईं जिन अचनि ऐं अची पंहिंजी ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं आशिक़ फुलकोटो साहिबु, महिरबानी। मियानो आशिको माशूक रमज़ीस, मियानो आशिको माशूक रमज़ीस, किरामन कातिबीन रा खबर नीस्त। इन अदबी कॉन्फ्रेंस आऊं त घणे टाइम खां लिखंदो पियो अचां, उत्तर सिंध जो इनक़िलाबी सूफ़ी फ़क़ीर जानड़ साईं जे हिन 22वें सालियाने मेले जे मौक़े ते पहिरियों भेरो हीअ अदबी मेड़ाको थियो आहे। छो त आऊं सहाफ़ी आहियां, पर ॻाल्हि लिखियो आहे त हर अदीब दानश्वर जे लाइ ज़रूरी न आहे त उहो सहाफ़ी हुजे, पर हिकु सहाफ़ी जे लाइ ज़रूरी आहे त उहो अदीब बि हुजे त दानश्वर बि हुजे। ऐं इन्हनि सभिनि मां ध्यानु आहियां हिन अदबी कॉन्फ्रेंस जी सदारत कंदड़ हिन पंहिंजो दरगाह जा मौजूद गादी नशीन जानड़ साईं ऐं असांजा मोहब्बती जिन जे इसरार ते आऊं तव्हांखे मुखातिब आहियां, असांजा इरशाद लगारी साईं ऐं सिंगार नुनारी समेत
असांजा एॾो सहाफ़ी दोस्त आहिनि, सियासी समाजी वर्कर राजा लाशारी ऐं ॿिया दोस्त। दोस्तो, जेको मूं शेख सादी जो सिर्फ़ हिकिड़ो शेर पढ़ियो त जेका आशिक़ ऐं माशूक़ जी पाण में रमज़ हूंदी आहे, राज़ हूंदो आहे, ॻुझ हूंदो आहे, उहो ही जेके अलाह ताला मलाइक बचे छॾिया आहिनि कुलनि ते त हिननि जूं नेकियूं बदियूं लिखियूं, उन्हनि खे ख़बर कोन हूंदी आहे त हिननि जी पाण में मंज़िल मुराद कहिड़ी आहे। सो मां पाण खे हिन तक़रीब में ॻाल्हाइण लाइ कुझु कोन थो सम्झां, पर हीअ ग़ुलामी जी ज़रिए हुन यूसुफ जे मेड़ा खे जीअं क़बूल मक़बूल करे।